अस्सलामुअलैकुम यूट्यूब दोस्तों में तव्हांखे सां दोस्तों अॼु ही किताबु आहे जंहिंजे बारे में तव्हां सां थोरो वंड कंदो हलां। ससुई जी वाट शाह लतीफ़ जी शाइरी जे पस मंज़र में ही तहरीर आहे ऐं तहक़ीक़ गुल हसन कलमती ऐं डॉक्टर रुखमा गुल पालारी जॾहिं त एडिटिंग कई आहे प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमण ऐं हिन इदारे जेको आहे सो छपाई कई आहे। दोस्तों ॾाढो काराइतो किताबु आहे। अगरि जंहिंखे सिंध जी तारीख़ सां ऐं भिटाई सां दिलचस्पी आहे त हो ही किताबु पाण वटि सांडण रखण जहिड़ो आहे। दोस्तो हीउ सॼो किताबु रंगीन आहे, A4 साइज़ आहे, तव्हां ॾिसी सघो था सॼो रंगीन आहे। ऐं हीअ असांजो दोस्त गुल हसन कलमती, हिन जो मां तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलां, ऐं डॉक्टर रुखमा गुल पालारी साहबु जंहिं हिन किताब ते महिनत कई आहे, तमामु ज़बरदस्त महिनत कई आहे। सॼो किताबु रंगीन आहे, तव्हां ॾिसो न हीअ सॼो किताबु, इन में इलाही फ़ोटू आहिनि, नक्शा आहिनि, तमामु बहितरीनु कमु आहे। ऐं हीअ तव्हांखे सस्ते में सस्तो 1000-1200 ताईं तव्हांखे मिली वेंदो इन इदारे वटां। दोस्तो ॾाढो काराइतो किताबु आहे। ऐं हीअ जेका आहे किताब में जेका आहे सो उनवान आहिनि, फ़हिरिस्त आहे जेका हीअ ससुई जे वाट जा जेको बि आहे हीअ उनवान आहिनि किताब जा। कुल हिन में जेके आहिनि सो बाब 16 बाब आहिनि, तफ़सील सां ज़िक्र कयो वियो आहे। ऐं ससुई जी वाट सां ॾाढो बहितरीनु किताबु आहे। हिन में इलाही नक्शा आहिनि। दोस्तो हिन जो थोरो तारीफ़ कराईंदो हलां त लस ॿेले लियारी खां पोइ विंदुर संगर पॿोड़ी लंघ लोहार या डासोल महियो नाराथर डिमलोटी मलीर खां बंभुर अॻिते देबल ताईं पुराणे रस्ते खां अॼु बि केच मकरान रस्तो या उठनि वारी वाट चयो वञे थो। दोस्तो जेको आहे सो हिकु रस्तो हाणोके वक़्त में लियारी खां पोइ सोनमियाणी विंदुर शहर खारड़ी बदोक लिक भवानी हब चौकी खां कराची दड़बो बंदर ते अचे थो। उहो बि पुराणो रस्तो आहे। माई गाड़ी खां पोइ इन रस्ते खां हिकु रस्तो धार थी मंखे पीर उन खां अॻिते वेंदो आहे। दोस्तो हीअ जेको आहे सो थोरो तारीफ़ आहे। ऐं जॾहिं त दोस्तो ससुई बंभोर खां निकिरण खां पोइ कहिड़े वाट तां विंदुर खां अॻिते वरकार ताईं वई, उहो सवाल हिन किसे सां दिलचस्पी रखंदड़ हर माण्हू जे ज़हन ते उभरी रहियो आहे। ऐं हिन किताब में इहो सॼो माना तफ़सील ॾिनल आहे। दोस्तो छा थी पाण अॼु खां अटकल 300 साल अॻु इन रस्ते सां सफ़रु कयो, इन मागन गिरसाले में जाइ ॾेई हमेशह लाइ महफ़ूज़ करे छॾियो। दोस्तो हिन किताब में न रुॻो जेको आहे सो तहक़ीक़ आहे, पर हिन में इलाही सारा नक्शा बि ॾिनल आहिनि। मां तव्हांखे नक्शा जेको आहे सो ॾेखारींदो हलां त हिन में कहिड़ा कहिड़ा नक्शा कहिड़ा कहिड़ा वाट ते आहिनि, उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदो हलंदुसि हिन किताब में। छो त एॾी महिनत, ॾाढी ज़बरदस्त महिनत आहे असांजे दोस्तनि जी, ऐं हिन जी महिनत ईअं रायगान न थिए। हीअ ॾिसो न, हर माना सॼो किताबु रंगीन आहे। ऐं ॼाण हीअ मुफ़्त में मिलियो आहे, एॾो को माना वॾी क़ीमत कोन्हे। हीअ हिकिड़ो दोस्तो हीअ नक्शो आहे जेको मां तव्हांखे ॾेखारींदो हलां। हीअ रस्तो आहे बंभोर ऐं जेको आहे सो डिस्ट्रिक्ट ठटा मलीर, हीअ हिकिड़ो नक्शो आहे। इलाही नक्शा आहिनि जेको हिकु हिकु मां तव्हां नक्शो तव्हांखे ॾेखारींदो थो हलां। दोस्तो हीअ जेको आहे सो चैप्टर आहे, इन जो तव्हांखे ॿियो नक्शो, हीअ नक्शो आहे। अगरि वीडियो वॾी थी वञे त माफ़ु कजो। हीअ नक्शो आहे ससुई जी वाट जो, हीअ तव्हां ॾिसी सघो था। जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते मां तव्हांखे सॼा नक्श ॾेखारींदड़ तारीफ़ कराईंदो थो हलां सॼे किताब जो। त किताब ते दोस्तनि केॾी ॾिसो त केॾी महिनत कई आहे। ऐं असां तव्हां जेको आहे सो पढ़ी ऐं राय त ॾियूं त यार ॾाढी बेकार, या हीअं अहिड़ो किताबु आहे, हीअं हुजे, हीअं हुजणु खपे। हीअ दोस्तो हीअ नक्शा आहिनि, मुख़्तलिफ़ नक्शा आहिनि, मां तव्हांखे ॾेखारींदो थो हलां। हीअ जेका ससुई जी वाट जा नक्शा आहिनि, हीअ दोस्तनि महिनत करे हिन खे जेको आहे सो किताबु ॾिनो आहे। हीअ असांजे दोस्तनि जी महिनत, गुल हसन कलमती, डॉक्टर रुखमा गुल पालारी। हीअ जेको आहे सो हीअ वरी ॿियो चोथों नक्शो आहे जो किताब में ॾिनल आहे। हीअ ॾिसो तव्हां, बहितर नमूने सां किताब जी जेको आहे सो महिनत थियल आहे। किताबु ॾाढो मुंहिंजे दिलि में वेही वियो आहे, छो त मां चाहियां पियो त हीअ दोस्तनि सां शेयर कजे, वंड कजे, त जीअं हीअ किताबु पंहिंजी मार्केट करे सघे। ऐं मार्केट जी अलॻि ॻाल्हि आहे, पर पढ़ंदड़ ताईं माना हीअ जेका आहे सो शइ पहुचे। जेके भिटाई सां, सिंध सां, तारीख़ सां चाह रखंदड़ आहिनि, उन्हनि लाइ त हीअ तमामु वॾो माना काराइतो किताबु आहे। दोस्त तमामु घणी महिनत आहे। ॾिसो न,
मां तव्हां सभु नक्शा तव्हां सां वंड कंदो हलां। वीडियो वॾी थी वेंदी, तव्हां जेको आहे सो 4 मिंट वीडियो कोन था ॾिसो। हीअ दोस्तो हे जेको ससुई जे मेले जे मलाखड़े ते कुझु हे मुक़ाबला आहिनि। हीअ असांजो दोस्त गुल हसन कलमती, हीअ तव्हां जेको आहे सो इन ससुईअ जे प्रोग्राम मेले में शरीक थींदा दोस्त। हीअ ससुई जा जेके आहिनि सो पांधीड़ा आहिनि। ऐं हीअ हिकिड़ो फ़ोटू आहे जेको आहे सो मीरी कलात पुनूअ जो कलात केच, हीअ पुराणो नक्शो आहे। हीअ जेके किताब में शामिलु आहिनि। ऐं ॿियो दोस्तो अहम ख़ासि जेको आहे सो हीअ नक्शो मां तव्हां सां शेयर करणु थो चाहियां। हीअ जेको नक्शो जेको आहे केॾो ज़बरदस्तु सॼो वीडियो मां कीअं ॾेखारे सघां तव्हांखे। त हीअ जेको आहे सो सॼो नक्शो चिटियो वियो आहे त ससुई कहिड़े कहिड़े रस्ते खां सिंध खां थींदी, कहिड़े कहिड़े रस्ते खां हेॾे वाट वठी जेका लकीर आहे हीअ तव्हां ॾिसो था। हीअ बलूचिस्तान, हीअ सॼे जिते जिते हीअ ससुई पंहिंजो पंधु कयो आहे, हीअ सॼो नक्शो ॾिनो वियो आहे। सॼो नक्शो किताब में रंगीन, सॼो किताब मां तव्हां ॻाल्हि कई रंगीन आहे सॼो किताब। A4 साइज़ वॾी साइज़ में हीअ किताब आहे। दोस्तनि वॾी महिनत कई आहे हिन किताब ते। ऐं जेको आहे सो सस्तो किताबु आहे, एॾो महांगो बि कोन्हे को जो असां माना जेको आहे सो न वठी सघूं। ऐं हीअ ॾिसो न A साइज़ जी A4 साइज़ जेको आहे उन खां वॾो हीअ किताबु जेका आहे। ऐं हिन में तारीख़ी कमु थियल आहे, तमामु बहितरीनु कमु थियल आहे दोस्तो। रंगीन सॼो किताबु मां चवां रंगीन आहे। हिन जी क़ीमत आहे। ऐं मुल्ह हिन जो तव्हांखे 40% सां डिस्काउंट में मिली वेंदो हिन इदारे वटां। सो दोस्तो ॿिया तव्हांखे घुराए ॾींदो असांजा दोस्त ॾाढा सुठा आहिनि जेके वास्तू आहे पब्लिशर सां तव्हांखे घुराए ॾेई सघनि था। ॾाढो काराइतो किताबु आहे। त मां त इहा राय ॾींदुसि त हीअ किताबु सांढिण रखणु जहिड़ो आहे हर घर में, हर लाइब्रेरी में। दोस्तो वीडियो 7 मिंट जी थी वई आहे। 7 मिंट जी तारीफ़ नंढिड़ो मुख़्तसर मूं ॾिसण जी तारीफ़ जेको आहे किताब जो कुझु बि न आहे। ऐं हीअ जेको आहे सो हिन सां नाइंसाफ़ी आहे। ऐं हीअ किताबु असांखे दोस्तनि सभिनी खे जेको आहे सो पढ़णु रखणु जहिड़ो आहे लाइब्रेरी में सांढण जहिड़ो। सो दोस्तो वीडियो खे लाइक कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं मां पंहिंजनि सिंधी किताब सां गॾु उर्दू किताबनि सां बि जेके नवां किताब अचनि था उन्हनि जो बि तारीफ़ मां रखंदुसि। हीअ तव्हां ॾिसी सघो था दोस्तो। जॾहिं तव्हांजी महिरबानी लख लाइ।